वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर खैरपुर खां खैरपुर जे इलाक़े टेढ़ी में होटल ते वेठल पुलिस एहलकार ते बासरन पारां तशद्दुद कयो वियो आहे। तशद्दुद सबब पुलिस एहलकार सनाउल्ला खेड़ो जो ॾंद बि भॼी वियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। पुलिस एहलकार जो चवणु आहे त बासर मोला बख़्श सियाल मोटरसाइकिल ख़रीद कई, पैसा घुरण तां तशद्दुद कयो आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। खैरपुर जे इलाक़े टेढ़ी में होटल ते वेठल पुलिस एहलकार ते बासरन पारां तशद्दुद कयो वियो आहे। तशद्दुद सबब पुलिस एहलकार सनाउल्ला खेड़ो जो ॾंद भॼी वियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस एहलकार जो चवणु आहे त बासर मोला बख़्श सियाल मोटरसाइकिल ख़रीद कई, पैसा घुरण तां तशद्दुद कयो आहे। खैरपुर खां टी न्यूज़ रिपोर्टर अली अकबर गोरपांग लाइन ते मौजूद है। जी अली अकबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, खैरपुर नगर टेढ़ी वट होटल ते वेठल हेड कांस्टेबल सनाउल्ला खेड़ो ते बासरन हमलो करे सख्त तशद्दुद जो निशानो बनायो है। तशद्दुद में संदसि ॾंद पिण उनजो आहे जेको उहो भॼी पियो आहे, जंहिंखे सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो आहे। उन ॾस में पुलिस एहलकार सनाउल्ला खेड़ो जो चवणु आहे त बासर मोला बख़्श सियाल जावेद सियाल कुझु ॾींहं अॻु पुट खां मोटरसाइकिल ख़रीद कई हुई। पैसा घुरिया त होटल ते घुराए चयसि सख्त तशद्दुद जो निशानो बनायो आहे। अन पुलिस एहलकार पारां मुतालबो कयो आहे एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां त मामले जो केस दाख़िल करे मूंसां इंसाफ़ कयो। जी ठीकु आहे अकबर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।